बहराड़ी जे दौरान इलाइक़नि में वञी बंद पियल स्कूल खोल राय तालीम जी शमा खे रोशन करण वारनि जफ़ाकश उस्तादनि खे मञता ॾियण लाइ तालका एजुकेशन ऑफिसर प्राइमरी गुलाम रसूल चांडियो पारां मञता एवार्ड तक़रीब कोठाई वई। तक़रीब में एमपी दादू बैरिस्टर पीर मुजीबुल हक़ डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी याकत अली नाइच समेत वॾे अंग में तालीम खाते जे ऑफिसरनि ऐं उस्तादनि शिरकत कई। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि चयो त बहराड़ी जे दौरान इलाइक़नि में वञी बंद पियल स्कूल खोल राय तालीम जी शमा खे रोशन करण वारनि जफ़ाकश उस्तादनि खे मञता ॾियण सां तालीम में वधीक बहितरी ईंदी। ही बेस्ट टीचर एवार्ड आहे उन्हनि उस्तादनि जे लाइ जेके असां वटि बहराड़ी में ख़ुशूसी तौरु अपॉइंट थिया आहिनि ऐं दूर दराज इलाइक़नि में वञी हुननि बंदि पियल स्कूल खोलिया आहिनि ऐं उन्हनि में तालीम जो जेको ॾींहुं आहे उनखे रोशन कयो आहे। उन जे लाइ असां हुननि खे मञता ॾियण जे लाइ इहे बेस्ट टीचर एवार्ड जेको आहे सो मुर्तब कयो आहे। उस्ताद खे उनजी ज़िंदगी में अगरि एवार्ड मिले थो त यकीनन उहो वधीक दिलि सां कमु करे थो ऐं सिंध जी क़ौम खे पढ़ाए थो ऐं जेको बि उस्ताद महिनती आहे असीं उनखे सलाम पेश कयूं था। अॼु के प्रोग्राम में जिन उस्तादनि खे बि जेको आहे सो मञता एवार्ड ॾिनो आहे उहे यकीनन लाइक़ु आहिनि। मेरिट ते आयल या सॼी जेकी बि नई जनरेशन आहे उन्हनि यकीनन पाण मञायो आहे ऐं बंदि पियल स्कूलनि खे वञी खोलियो आहे। गवर्नमेंट खे बि गुज़ारिश कंदासीं अहिड़नि प्रोग्रामनि जे लाइ जेको ही हणूं वणूं करनि था तालका एजुकेशन ऑफिसर ऐं संदसि टीम, पर इन्हनि जे लाइ बजट मुख़्तस कई वञे त जीअं हीअ सुठे खां सुठा प्रोग्राम थी सघनि। यकीनन ही जेको प्रोग्राम हुयो इन करे अलॻि नोय जो आहे त उन्हनि उस्तादनि खे एवार्ड ॾिना पिया वञनि बेस्ट टीचर जा, जिन परे वारनि इलाइक़नि में वञी स्कूल जेके बंदि पियल स्कूल हुया उहे खोलिया आहिनि। न सिर्फ़ु खोलिया आहिनि पर ॿारनि जो तइदाद बि वधायो आहे। अॼोको प्रोग्राम असां उन्हनि उस्तादनि खे एवार्ड ॾिना आहिनि जिन उस्तादनि तमामु घणी महिनत कई आहे ऐं पंहिंजो पाण खे मञायो आहे। के ही बंदि पियल ऐं पुठिते पियल जेके स्कूल हुया या जेके बोर्ड में ॿुॾी शेल्टरलेस जेके स्कूल आया उहे 30-40 किलोमीटर परते जेके आहिनि से वञी करे पंहिंजे घरनि खां ही ॾूर आहिनि इलाइक़नि में वञी करे इहे उस्ताद जेके ड्यूटी सर अंजाम ॾियनि पिया उन्हनि खे अॼु मञता एवार्ड मिलियो आहे। ही तमामु बहितरीनु जेको आहे असां हुननि जे मुंहं ते हिकिड़ी मुर्क ॾिठी आहे। हिकु नई रिक्रूटमेंट टीचर्स जी थी आहे ऐं हुननि फार फ्लंग एरियाज़ में वञी जेके बंदि पियल स्कूल आहे उहे खोल रहिया आहिनि त असां सम्झो त जेके रेगुलर टीचर्स आहिनि जेके परे परे इलाइक़नि में वञनि था हिन गर्मी में उन्हनि खे घुराए उन्हनि खे एप्रिसिएट करणु लाज़मी आहे। त मां सम्झां थो इहो तालका एजुकेशन ऑफिसर डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर ऐं हुननि जो तमामु ज़बरदस्त इनिशिएटिव आहे। तक़रीब में 85 खां वधीक मेल फीमेल उस्तादनि खे मञता एवार्ड ऐं सर्टिफिकेट ॾिना विया, जॾहिं त आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त अजरक ओढ़ाया विया।